खान खां इमाम दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क जियां सिंध जियां खान में भी 12 रबीउल अव्वल मोहसिन कायनात महबूब खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासादत जो ॾिहाड़ो ईमानी जोश जज़्बे ऐं ख़ुशीअ सां मल्हायो वियो। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशीअ में सैयद ग़ुलाम हुसैन शाह कंबर वारी शरीफ़ वारे जे जमात अहल सुन्नत हुसैनी जमात पारां सवें आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां शानदार रैली कढी वई। शहर जे गुलशन आबाद पाड़े खां हाफ़िज़ अली असगर दायो फ़कीर अमान लाइ टाटड़ी ऐं ॿियनि जे अॻुवाणी में निकितल रैली रिवायती रस्तनि अब्दुल्ला मेडिकल सेंटर हुसूरी मोहल्ला भुट्टो पेट्रोल पंप टैक्सी स्टैंड मेन रोड खां थींदी शहर जे मुख्य अर्ज़ी भुट्टो चौक ते पहुती त जलसे जी सूरत अख़्तियार करे वई, जिते रैलीअ में शरीक सभई माण्हुनि पारां मरहबा या मुस्तफ़ा जा नारा हया विया ऐं न ख़्वाननि पारां महबूब खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नअतूं पेश करे महबूब खुदा जे आमद ते ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली खे ख़िताब कंदे हाफ़िज़ अली असगर दायो ऐं ॿियनि जो चवणु हो त अॼोको ॾिहाड़ो ईद खां बि वधीक ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे, छो त अॼोके ॾींहं ते ॿिन्ही जहाननि जो सहारो मोहसिन कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान में नाज़िल थियो। हुननि चयो त असीं तमामु घणा ख़ुशनसीब आहियूं जो महबूब खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, जेकी आख़िरत में पंहिंजे गुनहगार उम्मत जे छुटकारे जो सबबु बणिजंदो।